अस्सलाम वालेकुम दोस्तों। मां पंहिंजे वीलॉग्स में हाणे शाह लतीफ़ जी शाइरीअ ते कुझु ॻाल्हाइणु शुरू करियां थो। यानी शाह लतीफ़ जी शाइरीअ ते मां कोई दस्तरस नथो रखां ऐं न को कोई दस्तरस उन ते रखी सघे थो। उन जा केतिरा ई लवाज़मात आहिनि ऐं उन जा केतिरा ई रुख आहिनि, उन जूं केतिरियूं ई ज़ाहिरी ऐं बातिनी मानाऊं आहिनि जेके हुन जे मुख़्तलिफ़ सुरनि में ॾिनल आहिनि। ऐं असां नंढे हूंदे खां वठी शाह लतीफ़ जी शाइरी पढ़ंदा आया आहियूं ऐं कंहिं कंहिं जॻह ते कोट बि कंदा आया आहियूं, त उन जे करे उहा जेका आहे सा असांजे रूह में रिचियल आहे। हीअ आउं लतीफ़ी लात जो हिकिड़ो सिलसिलो शुरू थो करियां, जंहिंमें आउं शाह लतीफ़ जो को बैत पढ़ंदुसि ऐं उन बैत जे बारे में जेका मूंखे महसूसु थिए थी ॻाल्हि, मां उहा तव्हांजे साम्हूं रखंदुसि। त मां शुरूआती करियां थो लतीफ़ साईं जे पहिरें बैत सां, जेको हीअ आहे। अवल अलाह अलीम आला आलम जो धणी, कादिर पंहिंजी कुदरत सीं क़ाइमु आहे क़दीम, वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम, सो सारा सचो धणी चई हमद हकीम, करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जूं। त लतीफ़ साईं जेको आहे सो अलाह ताला जी वहदानियत जे बारे में पहिरीं ॻाल्हि कई आहे। त अलाह ताला जी वहदानियत जो पहिरियों ज़िक्र थियणु घुरिजे। यानी का बि शइ शुरू करण खां पहिरीं अलाह ताला जो नालो हो। हिन दुनिया में सिर्फ़ु अलाह जो ई नालो हो ऐं उहो ई सभिनी आलमनि जो धणी आहे, यानी पालनहार आहे। त हीअ जेका अलाह ताला जी तरग़ीब आहे, अलाह ताला जी वस्फ़ आहे, जेका उन जी जेका शख़्सियत आहे, उहा इंसान ज़ात जी पूरी इर्तिक़ा मां गुज़री आहे। यानी इंसान जॾहिं खां पैदा थियो आहे तॾहिं खां वठी अलाह ताला पंहिंजी शख़्सियत हुन जे अंदर में विझी छॾी आहे ऐं इहो ई सबबु आहे जो हू पंहिंजे अंदर मां अलाह जो नालो खणी पैदा थिए थो ऐं अलाह जो ज़िक्र करे थो। इहा इर्तिक़ा ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हज़रत आदम जे दुनिया में अचण सां थी, छाकाणि जो असां इंसान आहियूं, तंहिं करे असां हज़रत आदम जो ज़िक्र करियूं था। मगर हुन जी जेका शख़्सियत आहे उहा उन जो को मुंड या उन जो को छेड़ो कोन्हे। यानी हिन जो मक़सदु ही आहे त हिन काइनात खे पैदा करण खां पहिरीं या हिन काइनात खां पहिरीं का काइनात थी सघे थी ऐं हिन काइनात जे खां पोइ बि का काइनात थी सघे थी, मगर उन्हनि सभिनी जी जेका ख़ल्क़ियत आहे उहा अलाह ताला कई आहे। मगर उहो अलाह ताला जेको आहे उहो पहिरीं जेका मौजूदगी आहे उहा सिर्फ़ु उन जी आहे। उन जी का ज़मान ऐं मकान जी हैसियत न आहे, यानी उन जी का प्लेस न आहे, यानी उन जो को घर नथो थी सघे कि इहे चइजे त हू हिन घर में रहे थो। या जेके चवंदा आहिनि त माण्हू आसमाननि ते वेंदासीं त आसमाननि ते पहुची पहिरीं अलाह सां मुलाक़ात कंदासीं। इहा जेका मुलाक़ात आहे या अहिड़े क़िस्म जो जेको असां तसवुरु रखूं था अलाह जो, उहो जेको आहे सो सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि जे या माण्हूअ जे ज़हन जी जेका तबई हालत आहे, उन तबई हालत खे ज़हन में रखी करे असां अलाह जो सोचूं था। बेसिकली हुन जो जेको तसवुरु आहे सो मफ़ूकुल फितरत आहे ऐं फितरत जी ऊचाइनि ते हू असां में मौजूदु रहे थो। हर इंसान में, तोड़े पखीअ में, तोड़े जानवरनि में, तोड़े ॿूटनि में, पाणीअ में, दुनिया जी हर ख़ल्क़ में हू मौजूदु रहे थो ऐं हू उन्हनि जी तस्बीह कंदा रहनि था। त इन जो जेको अलाह जो ऐं काइनात में जेका बि मख़लूक आहे, उन जो जेको तालुक़ु आहे उहो इहो ई आहे त हू पूरे आलम जो धणी आहे ऐं असां हुन जी मख़लूक आहियूं। कादिर पंहिंजी कुदरत सीं क़ाइमु आहे क़दीम।
क़ादिर पंहिंजी कुदरत असीं इन जो मक़सदु इहो आहे त हू पंहिंजी फितरत सां, हू पंहिंजे वजूद सां ऐं हू पंहिंजे इन सॼे जेका रहमत जो जेको हुनजो चरखो आहे उन सां क़ाइमु आहे क़दीम, यानी हू काफ़ी सालनि खां, काफ़ी माज़ीअ खां क़ाइमु आहे। त असां जेको लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं माज़ी क़रीब, माज़ी बईद, इहे जेके लफ़्ज़ आहिनि, इहे जेके आहिनि इहे तबई लफ़्ज़ आहिनि जिन मां इहो ज़ाहिर थींदो आहे त हीअ शइ हेतिरा सदियूं अॻु में थी। भई हज़रत आदम जो पैदा थियणु, हज़रत नूह जो अचणु, या हज़रत ईसा जे लाइ ताज़ो चई सघिजे थो त हू जेको आहे 2025 साल अॻु में पैदा थियो, छाकाणि जो ईसवी सदी असां ॻणियूं था त उनखे ॻणे सघिजे थो। कंहिं पैगम्बर जे पैदा थियण खे या कंहिं ॿिए शख़्सियत जे पैदा थियण खे ॻणे सघिजे थो, मगर अलाह जी शख़्सियत हिकु अहिड़ी आहे जंहिंजी क़दामत खे, यानी जंहिंजे फ़ासिले खे, अॼु खां वठी उन जे जनम जे फ़ासिले खे ॻणे नथो सघिजे। हू क़ाइमु आहे क़दीम। क़दीम लफ़्ज़ जी एक्चुअली माना ई इहा आहे त इन जो को फ़ासिलो नथो मुक़ररु करे सघिजे, ऐं उहा इन जे करे ई आहे जो हू को ॼमियो न हो। जेकॾहिं हू ॼमियल हुजे हा त हुनखे मौत बि थिए हा, पर छाकाणि जो न हू ॼमियो न हू मरंदो, हू मौजूदु आहे, त उन जी जेका मौजूदगी आहे उन खे शा लतीफ़ चयो आहे त क़ाइमु आहे क़दीम। वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम, यानी हू वाहिद आहे ऐं उन जी वहदानियत असां सां जुड़ियल आहे, ऐं हू राज़िक रब रहीम आहे। राज़िक लफ़्ज़ जी माना बेसिकली रिज़्क़ ॾियण वारो बि आहे, मगर रिज़्क़ जो जेको तअल्लुक़ु आहे उहो सिर्फ़ु मईशी रिज़्क़ न आहे। रिज़्क़ माण्हूअ जे कपिड़नि सां बि आहे, उन जे कुटुंब सां बि आहे, हुन जे ख़ानदान सां बि आहे, ऐं हुन जे माइटीअ ऐं हुन जे पाड़ेसरी सां बि आहे, ऐं हुन जे नौकिरीअ सां बि आहे। यानी नौकिरी जो मक़सदु आहे त उन जी पघार सां न, मगर हू जिते पंहिंजी रिज़्क़ तलाश करणु वञे थो उते जो माहौल हुनखे केतिरो अमुन ॾिए थो, हुनखे केतिरी तस्कीन ॾिए थो, इहो बि रिज़्क़ आहे। तंहिंजे करे हीउ जेको रहमान आहे उहो हर क़िस्म जो रिज़्क़ ॾिए थो, त हू इन जे करे हू राज़िक़ आहे। हू जेको आहे सो हर शइ खे तव्हांजे हिकिड़ी अहिड़ी साहिमीअ में तव्हांखे विझे थो जंहिं साहिमीअ में उहे मुसबित रुख़, उहे मुसबित गुल जेके आहिनि उहे टिड़नि था। सो साराह सचो धणी, यानी हू असांखे, लतीफ़ साईं चए थो असांखे थो चवे, या जेको बि ॿुधे थो उनखे चए थो सो साराह सचो धणी। सो उन जी जेका तारीफ़ आहे उहा जेको बि माण्हू करे थो उहो ई जेको आहे सो उन जो लाभ हासिलु कंदो, ऐं उन जी तारीफ़ करणु, ख़ुदि उन जी ॻाल्हि करणु, उन जो ज़िक्र करणु ऐं उन जे सभिनी हिकमतुनि जे बारे में ॻाल्हाइणु, इहा ख़ुदि हिकु तमामु वॾी नेमत आहे। जेको बि माण्हू उन जी तारीफ़ करे थो, उन जे बारे में ज़िक्र करे थो, उन जे लवाज़मात खे, यानी उन जी शरीयत खे, उन जे तरीक़त खे ऐं उन जी हक़ीक़त खे ऐं उन जे जिस्मानी तोड़े रूहानी रमज़ुनि खे बयानु करे थो जेतिरो थी सघे थो, छाकाणि जो इंसान जे वुसअत जे अंदरि न आहे त हू अलाह ताला जे सभिनी ख़ूबियुनि खे बयानु करे सघे। अलाह ताला जूं ख़ूबियूं लाजवाब आहिनि, लाज़वाल आहिनि, ऐं उहे जेके आहिनि से सॼी काइनात में फैलियूं पियूं आहिनि, ऐं काइनात जूं जेके हदूं आहिनि उन्हनि खां बि ॿाहिरि आहिनि। उन्हनि खे माण्हू बयानु नथो करे सघे, मुकमिल तौर ते बयानु नथो करे सघे, पर छाकाणि जो दुनिया में का बि शइ मुकमिल न हूंदी आहे। कुझु ई अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके प्रोसेस में हूंदियूं आहिनि। असांजी जेका हयाती आहे उहा हिकिड़े प्रोसेस में आहे, त असां चंद ॻाल्हियूं करियूं था, चंद माण्हुनि सां मिलूं था, ऐं चंद माण्हुनि सां मोहबत करियूं था, ऐं चंद माण्हुनि सां ई तलक में अचूं था, ऐं चंद ख़्वाब ॾिसूं था। उन्हनि चंद ख़्वाबनि मां बि
कुझु ख़्वाब हासिल करियूं था ऐं कुझु असांजा विञाइजी वञनि था, कुझु ईअं मिसारजी वञनि था। कई ख़्वाब आहिनि जेके इंसानु ॾिसे थो मगर न उन्हनि जो इज़हार ई नथो करे। कई ॻाल्हियूं आहिनि ख़्वाब माना सिर्फ़ु राति जो निंड में ॾिसण वारो ख़्वाब न। ख़्वाब जो मक़सदु आहे त माना जेके असां उमीदूं रखूं था, जेका असां उभार रखूं था, या जेका असां टारगेट रखूं था, हिकिड़ी मंज़िल हासिल करण जी ख़्वाहिश रखूं था, छा उहे मंज़िलूं बि असां हासिल नथा करियूं। तंहिंजो मक़सदु इहो आहे त इंसानु जेको आहे सो अधूरो आहे। इंसान जी हयाती ऐं इंसान जा जेके स्टेप्स आहिनि, जेके क़दम आहिनि, उहे अधूरा आहिनि। अहिड़ी तरह सां अल्लाह ताला जी तारीफ़ बि असां जेतिरी करियूं उहा अधूरी आहे। सो साराए सचो धणी चई हमद हकीम, करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जो। हीअ सिट तमामु अहम आहे। यानी हू करम करण वारो आहे ऐं हू पाण ई करम करे थो, करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जो। इहो लफ़्ज़ जोड़ूं हिकु तमामु वॾी माना खणी आयो आहे, छो जो जेका जोड़ आहे उन में केतिरियूं ई रमज़ूं आहिनि, उन जा केतिरा ई मिसाल ॾेई सघजनि था। अहम तरीन मिसाल आहे त धरतीअ ऐं आसमान जे विच में साहिमी आहे। इहा जोड़ आहे, इहा अल्लाह ताला कई आहे। त धरती पंहिंजी जॻह ते चुरपुर में रहे थी मगर कंहिंखे किराए कोन थी। अहिड़ी तरह सां आसमान हीअं छित वांगुरु बीठो आहे मगर किरे कोन थो। उनखे अल्लाह ताला पंहिंजी जोड़ में रखियो आहे, धरती ऐं आसमान खे पंहिंजी जोड़ में रखियो आहे। अहिड़ी तरह सां जेको पाणी आहे, जेॾी महिल आबशारनि मां निकिरे थो, जेॾी महिल बरसाति मां निकिरे थो ऐं जेॾी महिल ककर वसनि था, त उहो पाणी ॿिनि हिसनि में विरहाइजी वञे थो। हिकिड़ो हिसो मिठो आहे, हिकिड़ो खारो आहे। हिकिड़ो हिसो नदियुनि मां निकिरे थो जेको इंसानु पीए थो ऐं जंहिंमां इंसानु फसलूं पोखे थो ऐं उन मां कई मेवा ऐं कई भाॼियूं निकिरनि थियूं जिन मां हू लुत्फ़अंदोज़ थिए थो। ऐं हिकिड़ो पाणी आहे जेको खारो थी करे समुंड खे बनाए थो, जंहिंमां जहाज़ हलनि था ऐं जंहिंमां माण्हुनि जूं जेके ज़रूरतूं आहिनि उहे पूरियूं थियनि थियूं। यानी जेकॾहिं इहे बहरी जहाज़ न हुजनि त असां उतर जो जेको अवाम आहे उहो त वॾी परेशानी में पइजी वञे। छो जो उतर में छाकाणि जो रहियो आहियां नॉर्वे में, तव्हां ॾिसो उते त नॉर्वे में रुगो पहाड़ आहिनि। त उते पहाड़नि में रहण जे दौरान माण्हू खे तलब थींदी आहे त असां अनाज खाऊं। यानी जेको अनाज ज़मीन मां थो निकिरे, उहो ज़मीन मां निकिरण वारी उहा ज़मीन ई उते कान्हे। उहो अनाज इंडिया मां अचे थो उते, ऐं पाकिस्तान मां, नेपाल मां, इन्हनि मुल्कनि मां अचे थो, या हिते जे यूरोप जे मुल्कनि मां बि अचे थो। ऐं असां जॾहिं उते हूंदा हुआसीं त असांखे इहो जेको आहे सो तजुब थींदो हो त असां रहूं हिते उतर में था मगर मानी इंडिया जी था खाऊं। अहिड़ी तरह सां उहो जेको अनाज आहे उहो उतर में ॾखण खां कीअं पहुचे थो, उहो बहरी जहाज़नि जे ज़रिए पहुचे थो। उहो बहरी जहाज़ जेको आहे उहो समुंड में तवाज़ुन सां कंहिं बीहारियो आहे। इहा आहे जोड़ूं जोड़ जहान जो। यानी अल्लाह ताला इहे जोड़ ठाही आहे। इन जोड़ जे ज़रिए इंसानु पंहिंजा लाभ हासिल करे थो, पंहिंजूं ख़्वाहिशूं पूरियूं करे थो ऐं उहे अल्लाह ताला जूं नेमतूं हासिल करे थो। अहिड़ी तरह सां हर शइ दुनिया जी जोड़े में ठहियलु आहे। यानी जेकॾहिं को औरत ऐं मर्द जी विच में जेका कशिश पैदा कयल आहे उहा हिकु जोड़ आहे। ऐं इहा बि वॾी ॻाल्हि आहे त दुनिया में हिन वक़्तु जीअं फॉर एग्ज़ाम्पल 6.5 अरब माण्हू दुनिया में रहनि था ऐं उन्हनि मां कई जोड़ आहिनि जेके ज़हनी ऐं जिस्मानी तौर ते हिक ॿिए सां मिलियल आहिनि। यानी आउं जेकॾहिं पंहिंजा जेके अमल करियां थो, इहो क़ुर शरीफ़ में बि उनजो ज़िक्र आहे त जेके माण्हू मर्द नेक आहिनि उन्हनि खे नेक औरतूं मिलनि थियूं। हाणे नेकीअ जो जेको मक़सदु आहे हिते, उहो नेकी जो मक़सदु रुगो निमाज़ पढ़णु, रोज़ो रखणु ऐं ज़कात ॾियणु न आहे। नेकीअ जो मक़सदु जेको आहे सो इंसान जा इंटेंशन्स आहिनि, इंसान जा इरादा आहिनि, इंसान जूं जेके सोचूं आहिनि
उहे आहिनि कि यानी जेकॾहिं को नेक माण्हू आहे त उहो ईअं ई सोचींदो रहे थो त आउं दुनिया में जेके ॾुखोयल आहिनि, जेके मज़लूम आहिनि, उन्हनि जे लाइ मिसाल बणिजां, उन्हनि जे आॾो कुझु न कुझु उन्हनि खे आउं कंट्रीब्यूट करियां, जेके भोगीनि था। छो जो जेको पाण भोगींदो आहे उहो भोगण वारे जो अहसासु रखंदो आहे। अहिड़ी ई तरह सां जेको उहो नेकीअ जो ज़हन रखंदड़, नेकीअ जो इरादो रखंदड़ मर्द हूंदो या औरत हूंदी, उनखे उन जो जोड़ उन जे नेकीअ वारो माण्हू मिलंदो। इहो क़ुर शरीफ़ जी शाहिदी आहे। क़ुर शरीफ़ जो इहा आयत आहे, कई जॻहियुनि ते क़ुर शरीफ़ में लिखियलु आहे। त लतीफ़ साईं जेको तमामु आउं सम्झां थो त दुनिया जो वॾे में वॾो शाइर आहे, उन जेको आहे सो इहो ई चयो आहे त करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जूं। हिन सॼी दुनिया जी जोड़ उन कई आहे ऐं उन जी तारीफ़ ऐं साराह कंदा रहो। सो इहो हिकिड़ो नंढो मुख़्तसिर जाइज़ो आउं लतीफ़ साईं जे हिन बैत जो ॾियां थो। वरी ॿिए बैत सां गॾु वरी ॿिए दफ़े हाज़िर थींदुसि।